अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काजी में वलीकार ऐं यासिर अहमद स्टूडियो में ज्वाइन कनि था सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा साहब थी विया असांजा चीफ जस्टिस पाकिस्तान जा। इंट्रस्टिंग आहे कि काज़ी फ़ाइज़ ईसा साहब जे अचण खां पोइ माना हिकिड़ा मेजर चेंजिस नज़र अचणु शुरू थी विया, जंहिंमें फुल कोर्ट बेंच बि ठही वई ऐं बक़ाया कम बि थी वियो, ॿुधणी बि हलणु शुरू थी वई। पर उन्हनि जी जेका काज़ी फ़ाइज़ साहब जी जेका हलफ़ बरदारी, उते बि कुझु इंट्रस्टिंग शयूं थी। जी, ॾिसो न, बुनियादी ॻाल्हि त इहा आहे त हीउ जेको फर्स्ट टाइम हिकिड़ो लाइव कवरेज पाण ॾिठी, सॼी मुल्क सॼी दुनिया ॾिठी ऐं पाण इहो किसा उअं त अख़बारनि में या कॾहिं पाण वञणु थींदो ॾिसंदासीं, पर फर्स्ट टाइम टीवी ते थियो। बेसिकली लीगल डिस्कशन्स आहिनि, हाणे आर्ग्यूमेंट्स आहिनि, पोइ साईं हाणे हिन में जेके एक्सपर्ट्स लीगल एक्सपर्ट्स आहिनि उहो वेही सम्झनि त साईं कहिड़े जज साहब जो छा मूड हो। लेकिन पाण मोटी मोटी ॻाल्हि सम्झी सघूं था त फ़ाइज़ ईसा साहब जेका ॻाल्हियूं कंदो हो त भई फुल कोर्ट ठहणु खपे, अहिड़े मसइलनि ते जेको बंदियाल साहब न ठाहींदो हुन पहिरें धक में अची फुल कोर्ट ठाहियो, 14 जजिस अची विहारे चई, 14-15 जेके। अच्छा, ट्रांसपेरेंसी हुजणु खपे, हीअ हाई मॉरल ग्राउंड जी जेकी ॻाल्हियूं आहिनि त भले दुनिया ॾिसे त जज साहिबान जो कंडक्ट छा आहे, जज साहिबान जी छा कारगुज़ारी आहे, भले दुनिया ॾिसे। लाइव रिकॉर्डिंग, लाइव नशरियात अलाउ करे छॾी सीजे साहब। पाण गार्ड ऑफ ऑनर न वरितई, मतिलबु हू जेको हिकिड़ो ॾिबो आहे, चवनि था त प्रोटोकॉल बि न वरितई, पंहिंजी गाॾी में ईअं अची वियो। सुप्रीम कोर्ट जे स्टाफ खे चई त बाबा तव्हां हिते माण्हू ख़ुशी सां न ईंदा आहिनि, तव्हां ईंदड़ माण्हुनि सां सुठो महिमाननि वारो रवैयो रखो। ॾिसी, हिकिड़ी पॉपुलिस्ट ॻाल्हि आहे त थोरो हू हिकिड़ी मतिलबु बट अ पॉपुलर जज त ठीकु आहे, लेकिन ॻाल्हि इहा आहे त माण्हुनि खे चाहे मतिलबु एपेक्स कोर्ट मां जेके उमेदूं हूंदियूं आहिनि उहे सिर्फ़ु इहे न हूंदियूं आहिनि त असांजे हिसाब सां हीअ आइन में कहिड़ी शिक खे कहिड़ी तशरीह थिए पई, इहो त पंहिंजी जाइ ते हुजे थो। बट जेके बेसिक मुल्क में मामलात ग़लति हली रहिया हुजनि था, एपेक्स कोर्ट मां उहे उमेदूं हूंदियूं आहिनि। सिर्फ़ु इहा उमेद न हूंदी आहे त हिकिड़ी जेका अपील सिविल कोर्ट जी, के प्लॉट ते झेड़े जी या के बिल्डर जी या के मर्डर जी, इहे त हूंदियूं आहिनि माण्हुनि खे उमेदूं। ॿ क़िस्म जूं उमेदूं हूंदियूं आहिनि सुप्रीम कोर्ट में। हिकिड़ा त उहे माण्हू जिन्हनि खे हेठियुनि कोर्टनि मां इंसाफ़ हुननि जे ख़्याल में न मिलियो हूंदो आहे त हू एपेक्स कोर्ट में वेंदा आहिनि त भई असांजे हमरा खे फाई जी सज़ा आहे या उमिरि कैद जी आहे, त हू अपील में वञो। पर जेका मेजॉरिटी हूंदी आहे मुल्क जी, उनजी दिलचस्पी एपेक्स कोर्ट में, सुप्रीम कोर्ट में इहा हूंदी आहे त जेके मुल्क में मामला थियनि पिया, मिसाल को इंसानी हक़नि जी भंजकड़ी थिए पई, मिसाल कुझु अहिड़ा वॾा किसा थियनि पिया, सियासी कदगन लॻाया पिया वञनि, सियासी आइनी भंजकड़ी थिए पई, त पोइ माण्हू सुप्रीम कोर्ट ॾे ॾिसंदो आहे त छा उते छा मौक़ुफ़ आहे, मतिलबु हुतां कहिड़ो रिलीफ मिले थो मुल्क खे। सो सुप्रीम कोर्ट न सिर्फ़ु इंडिविजुअल्स खे रिलीफ ॾींदी आहे, बल्कि कलेक्टिवली सॼे मुल्क खे बि रिलीफ ॾेई सघे थी ऐं ॾचो बि पैदा करे सघे थी। चौधरी इफ्तिखार जहिड़ा जज जॾहिं रेकोटेक जहिड़ा फ़ैसिला कंदा हुआ त सॼो मुल्क ॾचे में अची वेंदो। उहो जेको छा नालो डैम पियो ठाहे हमरा, साकिब निसार टाइप जज अहिड़ा ऊंधा फ़ैसिला कंदा हुआ, हू अची हिकिड़ो ॿियो जज साहब हो नस्ला टावर, सॼे कराची में हुनखे मसइलो ई रुगो हिकिड़े नस्ला टावर सां हो। इहे बि थींदा आहिनि। सो इंडिविजुअल्स खे बि फ़ाइदो या नुक़सानु एपेक्स कोर्ट ॾींदी आहे, पर हिकिड़े मुल्की सतह ते बि मामलात ॾिसबा आहिनि। सो लेट्स सी, अञा त पहिरियों ॾींहुं आहे ऐं कीअं, पर कल्ह के जेके तव्हां चयो त हुननि जी तक़रीब जेका थी, हल्फ़ खयूं, उनमें बहरहाल 4 जेके सीनियर मोस्ट जजिस हुआ, अॼु मां अख़बार में पढ़ियो पियो त उहो इतफ़ाक़ सां न आया। सो इहो ख़ुदि चैलेंज हूंदो साकिब पंहिंजे काज़ी फ़ाइज़ ईसा साहब लाइ त जेके सुप्रीम कोर्ट में हिकिड़ी तफ़रीक़ आहे, हिकिड़ी तक़सीम आहे जजिस जे विच में, जेको जस्टिस बंदियाल साहब जे ज़माने में बिल्कुलु वाज़े थी साम्हूं अची वई, उहा तक़सीम बरक़रार रखे थो पंहिंजे एक्शन सां ऐं पंहिंजे मामलात सां, या बतौर चीफ जस्टिस हू हाणे सभिनी सां जेके इवन बंदियाल स्कूल ऑफ थॉट जा जजिस आहिनि उन्हनि खे बि गॾु खणी हले थो, नथो हले, हाणे वक़्तु ॿुधाईंदो। अॻिते ज़ाहिर आहे पहिरियों ॾींहुं आहे त पहिरें ॾींहं ते त माना ईअं फ़िलहालु त कोशिशि कई वई आहे त जेतिरो
ॿाहिरि अची सघिजे ख़बर न आहे अली साहिबु, पर हाणे बि त सुप्रीम कोर्ट में अंदरि थोरा बहुत डिसेंटिंग व्यूज़ त हलनि पिया न। मुनीब अख्तर साहिबु जेको आहे उहो क्लियर चवनि था पिया त इहो ऐं अदलिया जो जेको हालांकि ॿियनि रिमार्क्स मां इहो नज़र अचे पियो हल्को फुल्को त किथे जेको आहे उहो इन फेवर ऑफ दिस सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर बिल आहिनि। काफ़ी जजिस नज़र अचनि पिया जस्टिस अतर मिनल्ला, जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस काज़ी फ़ाइज़ी साहब रिमार्क्स मां। बाक़ी जस्टिस मुनीब अख्तर जो हिकिड़ो रिमार्क नज़र अचे पियो जेको लॻे पियो त माना नो ही इज़ नॉट अग्रीइंग विद दैट। ॾिसो लेट्स इट्स टू अर्ली, ही कमेंट्स ऐं रिमार्क्स मां फ़ैसिलो नथो अची वञे, लेकिन जीअं मूं चयो त हाणे त एतिरी डिघी लाइव नशरियात हली आहे जज साहिबान जी, त हाणे ज़ाहिर आहे पोइ हिकिड़े जी बॉडी लैंग्वेज ते बि गौर थींदो, जुमिले ते बि गौर थींदो, पोइ हुन ई छो चयो हूंदो, पोइ हिन कहिड़ो। हाणे ही एक्चुअली सुठो बि आहे, पर कंहिं हिसाब सां ही ठीकु न बि आहे, बिकॉज़ हाणे छा आहे त जज साहिबान ज़ाहिर आहे घर वेंदा, ज़ाहिर आहे त संदसि घर वारनि बि नशरियात ॾिठी हूंदी, संदसि दोस्तनि अहबाबनि बि ॾिठी हूंदी, हू चवंदा साईं हो तव्हां जुमिलो वाह जो चयो, साईं हो जुमिलो तव्हां ठीकु न चयो। हाणे त हिकिड़ी कॉमेंट्री शुरू थी वेंदी न जज साहिबान ते। अॻु में हूंदो त अख़बारनि में शयूं छपिबियूं आहिनि या टीवी ते सुर्ख़ियूं ईंदियूं, पर जॾहिं तव्हां पाण ॿुधो पिया, अच्छा पोइ साईं बि चवंदा त भला रिपीट में ॾिसां पंहिंजे पाण खे मूं कीअं ॻाल्हाए रहियो हुउसि, ऐं मथां ॿिए ॾींहुं बि अगरि लाइव नशरियात थिए पई त माण्हू खे शौक़ु थोरो समायो थिए त यार टीवी ते सो इन लाइ ही को प्रैक्टिस न हूंदी आहे। पर आई डोंट नो कि ही लाइव नशरियात वारो कमु जेको आहे रुगो हिकिड़े ॾींहुं लाइ ख़ासि इजाज़त हुई या ही मुस्तक़िल रहंदी। कॉलर सां गॾु पिनियल भुट्टो आलामा जी भुट्टो साहब छा चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम, यासिर साहब, कारी साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर हिकिड़ी केस आहे, अॼु जेको चीफ जस्टिस साहिब जेको प्रोटोकॉल न वरितो ऐं जंहिं स्टाइल सां हू पहुतो कोर्ट में, हिकिड़ो पैदा कयो माहौल। हाणे इहो जेको हिन अॼु किरदारु अदा कयो आहे, इहो हाई कोर्ट जे चीफ जस्टिस, असांजा गवर्नर, चीफ मिनिस्टर जेके प्रोटोकॉल में गुम आहिनि, उन्हनि ते असरु पवंदो या न? ठीकु साईं। ॿियो बि कॉलर मोहम्मद लोहाणी थाना मुलाकात मां। जी लोहाणी साहब छा चवणु चाहींदा? साईं अली क़ैस साहिब खां मुंहिंजो सुवालु आहे त जॾहिं गुज़िरियल हुकूमत क़ाइम हुई त हिकु पार्टी वफ़ाक़ ऐं बलूचिस्तान जा ख़्वाब बि ॾिठा, ऐं ओचितो उहा पार्टी हाणे सिंध जे लाइ रड़ी पई करे, असांजे लाइ जेको लेवल प्लेन न आहे। ऐं ॿियो थी अॼु जेको बिलाल चयो त राजा रियाज़ खे नून लीग मुबारक, नून लीग खे राजा रियाज़ मुबारक, आख़िर इहे दूरियूं छो थी वियूं आहिनि? ऐं ॿियो साईं सुवाल त जेको अदलिया सगुरी जी जेका अॼु रिमार्क्स हुआ या जेका लैंग्वेज हुई, इहा त मूंखे अजीब पई लॻे त छा या कंहिंजी ॿिए जी ज़बान ई छा? कंहिंजी साईं छा आहे? अदलिया सगुरी जी जेका अॼु लैंग्वेज जी या रिमार्क्स हुआ उहे ॾाढा अजीब लॻा जी। हा, उहे इहे रिमार्क्स अदलिया सगुरी जा या ॿिए कंहिंजा हुआ? कहिड़ा रिमार्क्स साईं? साईं कोर्ट जीअं वणे तीअं करे सघे थी, या 17 थी हाणे चुनियल माण्हू फ़ैसिलो करे सघूं था, अहिड़े क़िस्म जा कुझु हार्ड बयान हुआ। ठीकु साईं। भुट्टो साहिब हाणे प्रोटोकॉल न वरितई, उहो संदसि ज़ाती ख़्वाहिश आहे, छो हाई कोर्ट जा चीफ जस्टिस या चीफ मिनिस्टर छो पाबंद न आहिनि प्रोटोकॉल न वठण जा? त ऑफिस जो प्रोटोकॉल आहे। हाँ, उहो त ऑफिस जो प्रोटोकॉल आहे, उहो फ़र्द लाइ न आहे। उन कुर्सी ते जेको वेठो हूंदो उनखे प्रोटोकॉल मिलंदो, ऐं ख़ुदि सिक्योरिटी इशू हूंदो आहे। ॻाल्हि इहा न हूंदी आहे त को फ़र्द, हाणे काकड़ साहिबु कल्ह भले जेको आहे इस्लामाबाद में आम तरह कैफ़ेज़ ते वेही कॉफ़ी ऐं चांहि पीअंदो वांदो वेठो हूंदो। अॼु प्राइम मिनिस्टर आहे त ज़ाहिर आहे हुनखे नथो चई सघे यार मां वञी फलाणे कैफ़े अकेलो वञी चांहि पी अचां, नथो करे सघे, इजाज़त न मिलंदी। सो बाक़ी जेके साईं ॻाल्हि कई, ॾिसो ईअं हाणे इहो ई मसइलो आहे लाइव नशरियात जो, त हाणे लोराणी साहिबु ऐं असां तव्हां को कानूनी माहिर न आहियूं। हाणे असीं कमेंट साईं कयो त अजीब कमेंट करे रहिया जज साहिबान, अजीब ॻाल्हियूं करे रहिया। हाणे इहो ॾिसो न, माज़रत सां लोराणी साहिब खे वधीक ख़बर हूंदी कानून जी, पर मतिलबु वी आर नॉट मतिलबु कॉम्पिटेंट कि असीं हीअ जेको लीगल गुफ़्तगू थी रही असीं हिन खे कंप्लीटली कॉम्प्रीहेंड कयूं। नथो चवां त भले ॾेखारियो, इन्फ्लुएंस थींदो न, त इन्फ्लुएंस थींदो न, अवामी राय, अवामी राय जुड़ंदी। जेका सो ॻाल्हि आहे त जजिस खे त कंहिं ज़माने में जजिस टीवी न ॾिसंदा, अख़बारूं न पढ़ंदा। हाणे त पाण टीवी ते अची लाइव नशरियात कंदा,
बहरहाल भले कनि, सुठी ॻाल्हि आहे, माण्हुनि खे ॾिसणु मज़ो त आयो हूंदो, जी हाँ। हिकिड़ी बॉल टू बॉल कमेंट्री लॻी पई। लेकिन इहो ठीकु चयो फ़ाइज़ ईसा साहब त भई ग़लतियूं जजिस खां थियूं आहिनि, अॻिते बि थींदियूं, पर कोशिशि कजे हीअं थिए हूं थिए। भुट्टो साहब जो बि ज़िक्र कयो त सुप्रीम कोर्ट ग़लती थी, पोइ ग़लती थी त भला हाणे सुप्रीम कोर्ट हू जेको दरख़्वास्त दाख़िल थियल आहे भुट्टो साहब लाइ त हुनखे सज़ा खे ख़तमु कयो वञे, रिकॉर्ड जी पूराई त कनि न। अगरि चीफ जस्टिस वर्बली चवनि था त ग़लती थी सुप्रीम कोर्ट खां, त हुनखे क़ानूनी तरह बि हिकिड़ो दफ़ो रिकॉर्ड दुरुस्त करे छॾींदो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो त कोन मोटी ईंदो, पर रिकॉर्ड त दुरुस्तगी थी वेंदी न। हींअर त जेके कातिलनि जी लिस्ट आहे पाकिस्तान में, कन्विक्टेड मर्डरर्स में, उनमें ZAB जो नालो बि आहे। घटि में घटि हुन लिस्ट मां त हुन शहीद खे ॿाहिरि कढो न। पर बाई द वे उहो हनीफ़ अब्बासी माफ़ी वठी छॾी न। जी हाँ। उन दोस्त जज़्बाती थिया पियो। मुंहिंजो उनजी एतिरी कदकाठ ई न आहे जेतिरो ॻाल्हाए पियो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ते। जी हाँ। लोराणी साहब, अच्छा तव्हां कॉल हाँ, बाक़ी साईं पीपल्स पार्टी वारी ॻाल्हि कई अथऊं। सोहेल शेख कराची मां। जी शेख साहब, छा चवणु चाहींदा? यासिर सलाम, मुंहिंजो काई साहब खे सलाम। वालेकुम सलाम। यासिर, मूंखे काई साहब जन इहो ॿुधाईंदा त इन फुल कोर्ट बेंच सां ठाहिण सां केतिरो इम्पेक्ट पवंदो? ठीकु आहे, नंबर 1। नंबर 2 त किथे अॻिते हली ईअं त कोन थींदो नज़र ईंदो त जीअं पहिरियां बि थियो आहे 8 हिकिड़े तरफ़ 7 हिकिड़े तरफ़ हूंदा आहिनि। तव्हां बि ॾिठो, असां बि ॾिठो आहे माज़ी में जीअं थींदो रहंदो आहे। छा वरी उहो ई थींदो, तक़सीम नज़र ईंदी वरी? ऐं ॿियो इहो त जेको आहे सो आख़िर इन अवाम खे इन लाइव ॾेखारण सां ऐं उनखे ट्रक जी बत्ती सां लॻाइण सां इहो छा मैसेज थो वञे? अवाम बसि वेठो हुजे टीवी ॾिसे ऐं लाइव स्ट्रीम ॾिसे जेको थिए पियो मुल्क में, त इन सां छा उहो ट्रक जी बत्ती वांगुरु त पोयां अवाम खे नथो लॻाए वञे? इहो सवाल आहे। जी साईं। शेख साहब, हिन में ट्रक जी बत्ती जो त को सुवाल न आहे। जंहिंखे ॾिसणो आहे ॾिसे, जंहिंखे न ॾिसणो आहे न ॾिसे। उहो एक्चुअली हिन सां हिकिड़ो फ़ाइज़ ईसा साहब मैसेज मोकिलियो त भई सुप्रीम कोर्ट खे बि आवाम जे साम्हूं ट्रांसपेरेंटली कमु करणु घुरिजे। ट्रक जी बत्ती त कई कोन नथी नज़र अचे मूंखे हिन में। जेका तव्हां ॿी ॻाल्हि कई त ही असर पवंदो को इन जो? फुल असर ॾिसो, फुल कोर्ट जो कहिड़ो असर पवंदो? हिन फ़ैसिले ते असर पइजी, मतिलबु हुन छा फ़ाइज़ ईसा साहब जो पुराणो मौक़िफ़ हो बंदयाल साहब जे ज़माने में बि त भई फुल कोर्ट ठाहिया वञनि अहिड़े मसइलनि लाइ। स्पेशली जेको सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस जे इख़्तियारात वारो इहो मामिलो जेको आहे, प्रोसीजर प्रैक्टिस एंड प्रोसीजरल जेके आहिनि बिल आहे, एक्ट आहे, त उन लाइ हुन ठाहे छॾियो आहे। छाकाणि त हुन इहो मुतालबो पाण फ़ाइज़ ईसा साहब कंदो रहियो। हिन सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? ऐं जेको तव्हां चओ था 8 ऐं 7 वारो, उहो हींअर बि थी सघे थो। यस, हिन फुल कोर्ट मां थी सघे थो 8 हिकिड़े पासे बीहनि ऐं 7 हिकिड़े पासे बीहनि। जी हा। सो इहो त ऐं इहो सॼी तारीख़ में थींदो रहियो आहे, सॼी दुनिया में थींदो आहे। ज़रूरी थोरी आहे फुल कोर्ट जो मतिलबु इहो आहे त उहो हिकिड़ी ॻाल्हि सां मुतफ़िक़ थी वञनि। हर जज जो पंहिंजो ज़हन आहे। सो हिन में बिल्कुलु फ़ैसिले ते 8-7 थियणु, 6-5 थियणु, 3-2 थियणु, इहो दुनिया में थींदो आहे। तंहिंजे करे जॾहिं बंदयाल साहब जे टाइम ते बि अक्सरियत फ़ैसिलो कयो पिए त माण्हू चवनि पिया 4 जो फ़ैसिलो आहे, 3 जो फ़ैसिलो आहे, त मूं हुन महिल बि गुज़ारिश कई बाबा हीउ सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे। हिन में 3, 2, 4, 6 जो को सुवाल न आहे। त हींअर बि अगरि 7 माण्हू हिन एक्ट जे हक़ में हूंदा, सिर्फ़ु 8 माण्हू हिन जी मुखालफ़त कंदा, त हिकिड़े जज जी अक्सरियत सां उहा जजमेंट फॉलो थींदी, उहो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो मञियो वेंदो। 8 ऐं 7 जो को सुवाल न आहे। सवाल न आहे। त इहो सिंपल ॻाल्हि आहे। बाक़ी जेको लोराणी साहब ॻाल्हि पई कई त पीपल्स पार्टी अॼु छो थी तनक़ीद करे, सही अॼु ई त कंदी, अॼु हुकूमत खां ॿाहिरि आहे। अॼु ई सिंध जी ॻाल्हि बि थींदी, अॼु ई सभु ॻाल्हियूं थींदियूं न। इहो त तव्हांजो सुवालु लोराणी साहब थोरो अजीब आहे, छाकाणि त अॼु हुकूमत खां ॿाहिरि आहे त अॼु सभु ॻाल्हियूं थींदियूं। राजा रियाज़ त पहिरीं के अलाए को 3-4 पार्टियूं त मटाए चुको आहे। 3-4 पार्टियूं मटाए। सो नवाज़ लीग में हू त पहिरीं क़रीब चवंदो त भई आऊं जॾहिं लीडर ऑफ अपोज़िशन हो, फ्रेंडली अपोज़िशन हुन कई इन करे पई त हुनखे टिकट खपंदी नवाज़ लीग जी। सो ही सभु पार्टियूं ईअं ई आहिनि। ही साॻिया माण्हू आहिनि, पिया फिरंदा आहिनि, कॾहिं हिकिड़ी पार्टी में, वरी ॿी पार्टी में, वरी टी पार्टी में, वरी साॻी पहिरीं पार्टी में। पार्टियूं 2-2 आहिनि, पिया फिरंदा आहिनि। सो राजा रियाज़ हुजे या नवाज़ लीग में ॿिया माण्हू बि आहिनि, या पीपल्स पार्टी में माण्हू आहिनि, या हुन में आहिनि हाणे चंद साहब अॼु बिलावल साहब सां गॾु हो,
अफजल चंद साहब ही Yeah. PTI में वियो, यस यस वरी पीपल्स पार्टी अची, त इहे आना जाना लॻा रहता है ऐं सुठो आहे। त आना जाना छाकाणि त हीउ हिकिड़ो क्लब आहे। ॾिसो न, तव्हांखे जॾहिं PTI खे बि इस्टेब्लिशमेंट सघारो कयो हो, जॾहिं PTI खे लॉन्च कयो त पीपल्स पार्टी नवाज़ लीग हितां हुतां टोड़े मोड़े माण्हू अंदरि विधा विया न, यस माण्हू त साॻिया, उनमें ही राजा रियाज़ बि हो PTI में। त हू सो ही क्लब जा 100-150 मेंबर, 200, 500, 1000, 1200 मेंबर आहिनि। इहे ई हिननि इक़्तिदारी क्लब में हुजनि था, इस्टेब्लिशमेंट लाइ बि इहे ई कारमद हुजनि था। सो बल्कि के माण्हू जो अलाए कंहिं ॻाल्हि पे कई, मूंखे ॻाल्हि वणी, चई राजा रियाज़ कॾहिं पार्टी मटाई आहे, हू जंहिं सघारी पार्टी जो माण्हू आहे उतां जो ई रहियो आहे, उतां जो ई हमेशह वफ़ादार रहियो आहे। हू चवनि था हिते हलियो वेंदो, हिते हलियो वञे थो, हुते हिते हलिया वञो, हुते हलिया वञो। सो हू त इहे असल जे पार्टी जो हू आहे, उन पार्टी खे त कॾहिं नथो छॾे। ज़ाहिर आहे। सो लेकिन बेसिकली इहो ई क्लब आहे न, ही क्लब जा मुस्तक़िल मेंबर आहिनि। पोइ क्लब में कॾहिं हिन पार्टी में, कॾहिं हुन पार्टी। अल्ताफ़ बिलावल साहब अॼु चवनि था त हमें कोई दीवार से लगाने की कोशिश नहीं कर रहा, हाणे ई था चवनि, हाणे छा था चवनि था, दीवार से लगाने की हमें कोई कोशिश नहीं कर रहा। कोई कोशिश नहीं कर रहा। नहीं नहीं ठीक है सब मामला, नहीं लगा रहा हमें कोई दीवार से। तो ठीक है ना, लेवल प्लेइंग जो तो मसलो ना है ना, ख़त्म थी वियो। यस, फिर तो एग्जैक्टली फिर तो ख़त्म होना चाहिए। यस हाँ, माना अगर ये तासुर ॾियनि पिया बिलावल साहब त दीवार से कोई नहीं लगा रहा, यानी कोई परेशानी जी ॻाल्हि ना आहे, यानी पीपल्स पार्टी राइट साइड ऑफ द इस्टेब्लिशमेंट आहे, त पोइ हू लेवल प्लेइंग वारी जे ॻाल्हि छा हिकिड़े ॾींहं में ज़रदारी साहब मसलो हल करे ॾिनो पिया थो। वेरी एफिशिएंट। सो ज़रदारी साहब इज़ केपेबल ऑफ डूइंग इट। ॻाल्हायो हूंदो, पोइ चयो हूंदो, न बाबा सभु ठीकु आहे, हुते चवंदा तव्हां हरू हरू परेशान न थियो। सो इन लाइ शायदि पंजाब बि विया आहिनि। पंजाब में त ख़ैर ॾुखी सूरत हाल आहे। PDM इताद नज़र नथो अचे हाणे जहिड़ियूं ॻाल्हियूं हलंदियूं। PDM इतिहाद ही टोड़ीनि पिया, पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग त सिधा हिक ॿिए खे सफ़ा घटि वधि पिया ॻाल्हाइनि। JUI बि हाणे घणी को हुन मां, मतिलबु मौलाना फज़ल रहमान बि शायदि चए थो त हाणे PDM जो को कारज न रहियो आहे। सो इन जो मतिलबु इहो थियो त नवाज़ लीग ऐं मौलाना फज़ल रहमान छा KP में बि अलॻि अलॻि कैंडिडेट बिहारींदा, उते चूंड इतिहाद न कंदा। पंजाब में त JUI जो को एतिरो असरु न आहे, पर हुते शायदि पहिरीं हू ख़्यालु हो त शायदि नवाज़ लीग ऐं ही गॾाए उम्मीदवार बिहारीनि। पर अगरि PDM हींअर टोड़े छॾीनि था, जेको तक़रीबन टुटी चुको आहे, छाकाणि हुनजो मक़सदु 1 पॉइंट एजेंडा ख़ान हो, त ख़ान वियो त हाणे ज़रूरत न आहे। लेकिन अगरि मुल्क में इलेक्शन नथा थियनि, को मामिलो आमरियत ॾे हलियो वञे थो, त पोइ हर दौर में हिकिड़ो MRD, हिकिड़ी का हू कहिड़ो नवाज़ नसरुल्ला ख़ान ठाहियो, हिकिड़ो ॿियो इतिहाद हो, अलाए समथिंग को ग्रैंड इतिहाद ठहियो हो, इहे ठहंदा न मुशर्रफ साहिब जे ज़माने में, PD अलाए छा नालो हुओसि, त उहो पोइ वरी नओं ठाहींदा छा? त हिन इतिहाद खे हिननि खे भले चूंड इतिहाद न कनि, हिन इतिहाद खे किथे रखनि, मथां सुभाणे वरी कमु अची वञनि। पर अगरि न बि थिए थी इलेक्शन त, ऐं अगरि हे सभु टुटी पाण में विढ़नि पवनि था, त छा हिननि खे एतिरी पक आहे त पोइ PTI सफ़ा जेका आहे उहा तेसि ताईं भलो ठपो बि न हूंदो या छा हूंदो? ॾिसो हिननि खे कहिड़ा आसरा मिलनि पिया, कहिड़ी ख़ातिरियूं ॾियनि पिया, मूंखे ख़बर न आहे। लेकिन ज़ाहिर आहे त अगरि बल्ले खे ख़तमु करिणो आहे, मतिलबु ख़ान खे त फ़िलहाल त आहे, चौधरी परवेज़ इलाही मां हथु नथा कढनि न। कल शेख रशीद बि खमिजी वियो आहे, अञा ऑफिशियली त अनाउंस न आहे उनकी गिरफ़्तारी, पर ज़ाहिर आहे गिरफ़्तारी थी वियो हूंदो न। ऐं चवंदा 2 भाइटिया बि गिरफ़्तार थिया त परवेज़ शेख रशीद में बि हथु विझी छॾणु, मतिलबु इहो थियो त सख़्ती किथे नरमी जेको, बल्कि अञा सवाई सख़्ती थिए पई। जी हा, त इन जो मतिलबु इहो थियो त हू ख़्वाहिश इहा ई आहे त ही 2-3 महीननि में ज़ीरो थी वञनि। लेकिन ज़ीरो त अगरि पोइ बि बल्ले जो निशान बैलेट पेपर ते आहे, त ही तव्हां पंजाब में कंहिं बि सहाफ़ी सां, कंहिं दानिश्वर सां, कंहिं सियासी कारकुन सां ॻाल्हाए ॾिसंदो पंजाब ऐं KP में, त हू चवंदा साईं हिते भले थंबो बीह रहे, थंबे खे अगरि तव्हां बल्ले जो निशान ॾेई छॾींदो, असीं थंबे खे हिते माण्हू वोट ॾेई छॾींदा। सो हाणे हुते मैनेजमेंट थींदी। इहो अगरि सफ़ा मतिलबु तमामु मतिलबु हिकिड़ी
छा चइजे त हिकिड़ी सफ़ा ब्लेटेंट क़िस्म जी यानी सफ़ा ओपन क़िस्म जी धांधली अगरि थी धांधलो थियो अगरि जेको थींदो आहे असां वटि त पोइ इंटरनेशनल कम्युनिटी हिनखे एक्सेप्ट न कंदी। अॼु बि अमेरिकन जेको अंडर सेक्रेटरी आहे पाकिस्तान लाइ डिप्टी सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ स्टेट औरतुनि खां ख़ातून जेका आहिनि हुन चयो आहे न त पाकिस्तान जे मसइले जो हल इहो आहे त हिकिड़ी फेयर इलेक्शन थिए। यस लेजिट इलेक्शन थिए लेजिट इलेक्शन थिए लेजिट इलेक्शन मतिलबु फेयर इलेक्शन थिए न जेके सिर्फ़ु इलेक्शन न पिया चवनि हाणे इहो चवणु शुरू कयो आहे इंटरनेशनल कम्युनिटी त पाकिस्तान में फेयर इलेक्शन थिए। सो हाणे अगरि फेयर इलेक्शन जी अगरि सफ़ा ऐं अलाए इंटरनेशनल ऑब्ज़र्वर्स हिन दफ़े घुराइबा न घुराइबा हिन महिल ताईं त घुराइण जो कोई इरादो कोन्ह अथनि त इन जो मतिलबु इहो थियो त हिकिड़ी अगरि को धांधलो थियो त वरी दुनिया न क़बूलींदी पर अगरि धांधलो नथो थिए त बल्ले खे कीअं रोकीनि। ऐं हू जेको असां मतिलबु नंढा वॾा काकड़ आणणा आहिनि ऐं बाप खे सॼे मुल्क में हू सेटअप जेको ख़्यालु ठहे पियो उहो कीअं थींदो। सो लेकिन हिन मतिलबु हाणे अगरि अहिड़ी सिचुएशन ठहंदी त कई पार्टियुनि खे मिसाल पीपल्स पार्टी खे अगरि सुभाणे इहो महसूसु थिए थो PDM बि टुटी PDM खां त अलॻि में अॻु में ई धार थी चुका आहे लेकिन अगरि नवाज़ लीग खां बि हाणे सफ़ा परे थी विया आहिनि मौलाना फज़लुर रहमान बि हाणे एटलीस्ट सिंध सतह ते त पीपल्स पार्टी सां हथ मिलाइण लाइ तयारु न आहे चई छॾियो अथनि। त मिसाल पीपल्स पार्टी जो पाण वठूं त अगरि पीपल्स पार्टी सोढ़ी थिए थी त हाणे मुल्की सतह ते केरु इतिहाद में ईंदो पीपल्स पार्टी सां तकड़ में। अगरि नवाज़ लीग ते एस्टेब्लिशमेंट जो हथ बि आहे ऐं नवाज़ लीग में माण्हू भर्ती बि थियणु शुरू थी विया आहिनि राजा रियाज़ ॾिठोसीं ॿिया ॾिठासीं ऐं मौलाना फज़लुर रहमान खे बि KP में हरू भरू को परेशानी नथी थिए MQM त राज़ी आहे NTPP रहण में GDA ऐं हिननि सां ठहे पई बाक़ी हिकिड़ी ANP शायदि मूंखे ख़बर न आहे ANP सां पीपल्स पार्टी इतिहाद करे वठे त करे वठे। सिंध जा न नेशनलिस्ट अच्छा नेशनलिस्ट को वोट बैंक आहे को ख़ैर त पीपल्स पार्टी पोइ हिकिड़ी आइसोलेशन जो शिकार थींदी। सो हींअर पीपल्स पार्टी लाइ ॾुखियो आहे त हू कंहिंखे अखियूं ॾेखारे हींअर त जेतिरी पघार मतिलबु जेतिरो बि मिले पियो उन ते इक्तफ़ा करिणो पवंदो पीपल्स पार्टी खे। हींअर विढ़ण जी छाकाणि विढ़ंदी त अकेली थींदी। हींअर मूंखे जेको सिनेरियो मुल्की सतह ते इहो नज़र अचे थो त हिन दफ़े को इतिहादी शायदि ई पीपल्स पार्टी खे मिले ऐं पीपल्स पार्टी अकेले सिर्फ़ु सिंध में सघारी क़ुवतनि लाइ को परेशानी एज सच न क्रिएट करे सघंदी छाकाणि त वरी ॾिसो न जेको पीपल्स पार्टी हिकिड़ी शइ विकिणंदी आई आहे या ढिजारींदी आई आहे त ॾिसी वठो बाबा पीपल्स पार्टी खे कुझु थियो त पोइ कॉम्प्रेस अची वेंदा त उहो हाणे जेके जिन्हनि खे ढिजारियो वञे थो हुननि जा बि डिटेल स्टडीज़ ऐं सर्वे थी विया आहिनि त न भई केतिरो केतिरे दम आहे उहो हा ईअं न आहे त नेशनलिस्ट अची वेंदा ऐं नेशनलिस्ट ईंदा बि त जीअं को हिकिड़ी सीट जेके इलेक्शन लड़ंदड़ नेशनलिस्ट आहिनि उहे हिकिड़ी ॿ सीटनि ते अची विया सो अची विया हुन सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो। सो सिचुएशन हिन सॼी गेम में सो अगरि बिलावल साहब वरी थोरो थधो हथु कयो आहे ऐं चयो आहे त हमको दीवार से नहीं लगाया जा रहा त ज़रूरु ज़रदारी साहब सम्झायो हूंदो त हींअर पीपल्स पार्टी विढ़ण जी पोज़ीशन में न आहे ऐं अगरि पीपल्स पार्टी विढ़ण ते आई त पोइ बचाइण जी कोई न आहे। मां उहो ई चवां थो न विढ़ण जी पोज़ीशन में न आहे छाकाणि त अकेले सिर्फ़ु सिंध सतह ते मुल्की सतह ते को सपोर्ट न ईंदी न नवाज़ लीग ॿिए पासे बीठी आहे। ऐं अगरि सिंध में पीपल्स पार्टी ते क्रैकडाउन थियो त अवामी रिएक्शन उन लेवल जो हूंदो न। ॾिसो क्रैकडाउन कहिड़े क़िस्म जो क्रैकडाउन थींदो अगरि इहो थींदो त भई फलाणे माण्हू जेको आहे हू हेतिरी कड़क जी ॿोरियूं खाई वियो आहे मिसाल हुन परसेप्शन ते अगरि प्ले थियो जेको परसेप्शन ठहियलु आहे ऐं नथो चवां परसेप्शन या तासुर दुरुस्त आहे या न आहे पीपल्स पार्टी जी लीडर मतिलबु चूंडियल एविज़न लाइ लेकिन अगरि हुन परसेप्शन ते खेॾियो वियो त सारे पीपल्स पार्टी हिकिड़ी पार्टी आहे उनजा कारकुन आहिनि उनजा कार्डर्स आहिनि उनजा सपोर्टर आहिनि ईअं त न आहे त पीपल्स पार्टी को पार्टी न आहे लेकिन जेतिरे वॾे झेड़े जी तव्हां ॻाल्हि कयो पिया उहो त कासिम जो अब्बा न करे सघियो सॼे पंजाब में वेही करे अञा करे थो पियो माना छॾियो त कोन्ह अथई चवनि था त अञा त माना कंटिन्यूएशन हले थी पई हुननि जो हौसलो अञा ताईं। अच्छा परवेज़ इलाही साहब जी ॻाल्हि कई था परवेज़ इलाही साहब जी जेको लाहौर हाई कोर्ट जो कंटेम्प्ट इशू थियल होॾे IG इस्लामाबाद खे न पहुता अॼु अरेस्ट वारंट इशू थिया पोइ बि न पहुता पोइ अॼु हुकुम ॾिनो आहे कोर्ट त भई गिरफ़्तार करे खणी अचो।
हाँ, IG इस्लामाबाद खे गिरफ़्तार करे खणी अचो, माना टंगा टोली करे, जीअं चौधरी परवेज़ इलाही खे खणी विया पुलिस वारा, IG पंजाब खे टंगा टोली करे खणी अचो। टंगा टोली त कोन चयो आहे कोर्ट, IG इस्लामाबाद। हाँ, IG इस्लामाबाद खे ॾिसूं त हाणे गिरफ़्तार करे। हाणे ॾिसो न, आई डोंट नो, मां को लीगल एक्सपर्ट न आहियां, जी हाँ। पर अगरि हाणे IG पाण बि पेश थियणु चाहे तॾहिं बि कोर्ट जो त हुकुम आहे न खेसि अरेस्ट करे पेश कयो वञे। जी हाँ। सो कोर्ट में हथकड़ियूं न बि लॻल हुजनि IG साहिब खे, पर उहो SHO ॿाह मां झले त अंदरि खणी वेंदसि न, त साईं आंदो आहे असां। घटि में ॾिसो न, हीउ जेको रिवाज ठही वियो आहे त अदालतनि खे ॿुधणो ई न आहे, यस, इहो रिवाज ख़तरनाक आहे। ऐं अगरि कोर्ट्स असर्ट न कंदियूं पंहिंजी हिन जेको अॼु लाइव नशरियात सां, घटि में घटि इहो थिए थो त हिकिड़े इंस्टीट्यूशन जो हिकिड़ो इमेज वापसि रिस्टोर ज़रूरु थिए थो। थियो आहे जेको अॼु हिननि इहो एक्सरसाइज़ कई आहे। अच्छा, माना जस्टिस काज़ी फ़ाइज़ी साहब जो माना सभ खां वॾो चैलेंज त इहो ई बीहंदो न हिन वक़्तु अची, त पंहिंजी जेके ऑर्डर्स जजमेंट मञणा आहिनि फ़िलहाल त। हाँ, ॾिसो न, अहिड़ो कहिड़ो ऑर्डर फ़ाइज़ ईसा साहिबु ॾिसूं कहिड़ो ॾिए थो जंहिंखे मञण में को रुकावट अचे थी। जी हाँ। पोइ सही टेस्ट या इम्तिहान शुरू थींदो त हू पंहिंजा फ़ैसिला माने, पर फ़ाइज़ ईसा साहिबु पंहिंजे फ़ैसिलनि खे पोइ वरी कोशिशि कंदा त ज़ाहिर आहे जे माना घणो मुश्किल बि जेका आहे उहा कोन क्रिएट थिए। अच्छा, पर अमेरिका जेको तव्हां पाण ॻाल्हि कई, अमेरिका जेको चवे थो त इलेक्शन्स जेके आहिनि उहे हिकिड़ो लेजिटी इलेक्शन्स हलनि, कीपिंग जेका सिचुएशन आहे हिन वक़्तु, अगरि इमरान ख़ान साहब खे ईअं ई जेल में रखियो वियो, उहे लेजिट इलेक्शन्स हूंदा? ॾिसो न, इहो केरु माण्हू जेल में आहे, केरु माण्हू खे मिसाल केसिस आहिनि, इन ते अमेरिका ऑफिशियली कुझु नथो चई सघे। यस, ऑब्वियसली, हा, त केसिस आहिनि, असांजी कोर्ट आहे, असांजी लीगल प्रोसीजर आहे, ऑफिशियली त नथो चई सघे न। लेकिन अगरि तव्हां हिकिड़ी पार्टी खे बैन करे छॾींदो ऐं ईअं ई बसि हिकिड़ो सर्कुलर जारी करे, पोइ थी सघे थो त उन ते आईब्रोज़ रेज़ थियनि। ऐं ख़ान सां कोई अहिड़ी का ख़ासि मोहबत अमेरिका खे बि कोन हूंदी। ख़ान, मुंहिंजे ख़्याल ते हिन इलेक्शन्स ताईं या हिन में पाण खे शयूं अञा अक्टूबर शुरू थिए, अक्टूबर नवंबर में काफ़ी शयूं क्लियर थी वेंदियूं। हींअर आउं सम्झां थो त हिन दफ़े ख़ान जो वारो न आहे, ऐं ख़ान खे ही साल 2 साल तकलीफ़ अञा ॾिसणी पवंदी, ऐं अगरि पचाए वियो हिन खे, ऐं ईअं न आहे, हीअ बि माण्हू ग़लति था चवनि त साईं हाणे जेके सघारी क़ुवतूं आहिनि या एस्टैब्लिशमेंट, सिधी ॻाल्हि, उहा कॾहिं बि ख़ान सां न ॻाल्हाईंदी। असां वटि थियो आहे, असां वटि जॾहिं वक़्तु पए थो त बाजवा साहिबु ऐं नवाज़ शरीफ़ में कहिड़ी जेका आहे हिक ॿिए सां शदीद, हाणे छा ॻाल्हाईंदा हिक ॿिए लाइ, हाणे छा ॻाल्हायूं हुते, ज़रूरत पई त ॻाल्हायूं न नवाज़ शरीफ़ सां। उन खां पोइ नवाज़ शरीफ़ साहिबु बाजवा साहिब जो नालो बि पंहिंजे उन लिस्ट मां कढी छॾियो। हा, ठीकु आहे न, त ईअं न आहे त असां वटि जॾहिं हिकिड़ी ज़रूरत पए थी त ॻाल्हाइबो आहे। हिकिड़ी इहो को, पर ज़रूरत पवण ते आहे। सरे दस्त प्लान इहो आहे, सरे दस्त त न, हीअं ज़ीरो टॉलरेंस आहे IK ॾे। लेकिन सुभाणे माज़ी में केतिरो दफ़ो ॿुधायूं त थियो न आहे। ऐं नवाज़ शरीफ़ साहिबु हाणे मोटंदा वरी? नवाज़ शरीफ़ साहिब जो मोटणु, मूं तव्हांखे चयो त उन में ही जेके अरब्स आहिनि, असांजा अरब सॻोरा, इहे किथे न किथे हिननि जो रोल आहे। ऐं हू बिकॉज़ हाणे असांखे जेको असांजो जेको विजन $1 बिलियन आहे या $100 बिलियन आहे या $70 बिलियन आहे, उहो असांजे विजन जी तकमील बि अरबनि वटि आहे। जी, जेको माना अरब ई असांखे $1 डॉलर ॾेई सघनि था, अरबनि मां ई $1 मिलणा आहिनि। सो हाणे ज़ाहिर हुननि जी फरमाइश रखणी त पवंदी। अजब, कल्ह खां लिस्टूं त हलंदियूं पियूं प्राइवेटाइज़ करण जूं, जेके त इदारनि जा, ऐं सभु डिस्कोस बि प्राइवेटाइज़ लिस्ट में आहिनि, PIA, स्टेट लाइफ इंश्योरेंस। इज़ दैट द आंसर? के इलेक्ट्रिक तव्हां प्राइवेटाइज़ कई, अॼु खां घणा साल थी विया आहिनि, सिंगल कंपनी खे ॾेई छॾियो, सिंगल कंपनी खे ॾेई छॾियो। मूंखे उन ॾींहुं ख़ुशी थी हुननि खे ॿुधी करे, अलाए कि वापडा चेयरमैन हो, अलाए केरु, चई वक़्तु अची वियो आहे जो हाणे असीं मुख़्तलिफ़ कंपनीज़ खे ॾियूं त जंहिंखां वणे सारिफ़ जेको आहे न, सारिफ़, यस, कंज़्यूमर जेको आहे, कंज़्यूमर जंहिंखां वणे बिजली वठे, बिल्कुलु ठीकु आहे। भई मूंखे अगरि ही जीअं पाण वटि मोबाइल फ़ोन आहिनि, मूंखे हिकिड़ी कंपनी जी नथी वणे सर्विस, त ॿी खां वठां थो, ॿी जी नथी वणे टी खां वठां थो। सो को अहिड़ो कॉम्पिटिशन त क्रिएट कजे न।
आई डोंट नो ही टेक्निकली कीअं, पर हाणे चेयरमैन वापडा चए पियो त ॿारहं ॻाल्हि त न कई हूंदई, त इहा थियणु ईअं खपे। सो सिर्फ़ु प्राइवेटाइज़ करे छॾणु इज़ नॉट द आंसर। के इलेक्ट्रिक जी एॾी थर्ड रेट ऐं एतिरी जेका आहे नाक़िस ऐं एतिरी मतिलबु इन खां त बिल्कुलु सरकारी इदारे वांगुरु के इलेक्ट्रिक बिहेव करे थो, बल्कि वेंदे हिन खे त को पुछाणो बि कोन्हे। ज़ाहिर सो अहिड़ा ई तरीक़े सां अगरि हेस्को ऐं सेप्को ऐं लेस्को ऐं पेस्को ऐं जेके बि आहिनि डिस्कोस जेके आहिनि, इहे अगरि तव्हां अहिड़ी कंपनियुनि खे मिड़ई जिन्हनि सां तव्हांजा पंहिंजा को खांचा आहिनि ॾेई छॾींदो त वरी असीं भोगींदासीं। अच्छा, पर ॻाल्हि उते ई थी अची वञे न, त जेके एग्रीमेंट्स आहिनि पोइ उते मुफ़ादात ऐं इहे सभु शयूं इन्वॉल्व थी वञनि न एग्रीमेंट्स IPPs हू अलॻि शइ आहे, जेके बि थियनि था पोइ हाणे त प्राइवेटाइज़ थियण जी ॻाल्हि थींदी न। हाणे प्राइवेटाइज़ेशन में उहो ई ॻाल्हि कयां पियो न, असां वटि ॿ शयूं हुजनि थियूं। असां वटि इहा शइ हुजे थी त भई ही असां खां हले न पई, छो न पई हले, जो असांजी मैनेजमेंट ख़राबु आहे। ऑब्वियसली ॿियो असां ठीकु आहे, मैनेजमेंट ख़राबु आहे ऐं असांखे हिन में नुक़सानु थिए पियो। यस, त हाणे प्राइवेट कंपनी खे ॾियूं था, उहो हिन खे प्रॉफिटेबल करे वठंदी। ज़ाहिर आहे हाणे सुभाणे PIA विकिणंदा त जेको अची PIA वठंदो उहो चरियो त कोन्हे न, ज़ाहिर आहे ज़ाहिर हुनजी फिज़िबिलिटी ॾिसंदो ऐं चवंदो ठीकु आहे, ऐं हिते 100 माण्हुनि जी जॻह ते 15 माण्हू रखंदसि ऐं हिन खे फिज़िबल करे छॾींदसि। असां छो नथा, गवर्नमेंट नथी करे सघे, सिधी ॻाल्हि इन करे विकिणे थी न, हिन में पैसा कहिड़ा ईंदा। हा, ज़ाहिर आहे जेका हिकिड़ी लॉस मेकिंग मेकिंग शइ। हाणे तव्हां PIA में पैसा किथां कमाईंदो, हू जेको तव्हांजी होटल आहे रोज़वेल्ट न्यूयॉर्क मां, असुली तौर ते तव्हांजे होटल खे तव्हां विकिणी करे हिकिड़ी एयरलाइन जे डील में शामिलु करे छॾींदो। हू वॾी मिल्कियत वारी शइ आहे, अहमियत वारी शइ आहे न्यूयॉर्क जी होटल जेका। त गुज़ारिश इहा कयां पियो त ही इदारा विकिणी छॾींदो त तव्हांजो ठीकु आहे, तव्हांजो जेको ख़र्चु अचे पियो हिननि ते उहो ज़रूरु बंदि थी वेंदो। भई न पैसा त तव्हांखे न आहिनि मिलणा। जी हा, अगरि अलाए केतिरा हज़ार अरब, अलाए केतिरा अरब रुपए जो खसारो कर्ज़ो आहे PIA ते, जी हा, त जेको वठंदो उहो कर्ज़ ई वठंदो पंहिंजे मथां, सरकार खे त कुझु कोन मिलणो आहे। सरकार चवंदी बसि असांजी लाइबिलिटी आहे, लही वञे केसु। पर सभु इहो ई त प्लान नवाज़ शरीफ़ साहब पहिरियां बि त अप्लाई करे चुको हुन 92 कयूं, प्राइवेटाइज़ेशन थी, पोइ छा। लेकिन कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त ठीकु आहे, ही बैंक्स प्राइवेटाइज़ थियूं, ही शयूं प्राइवेटाइज़ थियूं, हुन सां ही जेको बार हो असां ते उहो बहितर थियो आहे, असांजी बैंकिंग एफिशिएंसी वधी आहे। ठीकु आहे, ॾिसो उहे आऊं तव्हांखे गुज़ारिश कयां, ये सरकार जा कम हाणे दुनिया में हुजनि बि कोन था। तव्हां बैंकूं हलायो, बेकरियूं हलायो, या तव्हां ज़मींदारी कयो, या तव्हां हिन टाइप जा कमु कयो, या एयरलाइंस हलायो, ये सरकार या सरकारी इदारनि जा कम हूंदा कोन आहिनि। जी हा, असां वटि जेको आहे तव्हां हू ॾिसो हाउसिंग स्कीम्स, जी हा, यानी इदारनि जी हाउसिंग स्कीम्स आहिनि। जी हा, हाणे कहिड़े इदारे जो नालो खणी कंहिंजा खणूं त मतिलबु इदारनि जी हाउसिंग स्कीम्स, छो भई ही ज़मीन तव्हांजी के अबाणी मिल्कियत हुई, ज़ाहिर हू त इदारे खे मिली न ज़मीन, तव्हां त हाउसिंग स्कीम्स कीअं पिया ठाहियो। यानी हाणे तव्हां बिल्डर्स सां बि तव्हां कॉम्पिटिशन में आहियो, तव्हां IT कंपनीज़ सां बि कॉम्पिटिशन में आहियो, तव्हां शुगर मिल्स बि खोलियो, फर्टिलाइज़र्स में। हाणे ऐं भई इहे त पोइ वक़्ती सोल्यूशन्स आहिनि न, इहे त पोइ माण्हू ईअं ई चवंदो न, जेको 99 में या 92 में प्राइवेटाइज़ेशन जा हिकिड़ा सोल्यूशन्स आया, पैसा अची वेंदा स्टार्ट में, न बि ईंदा, लाइबिलिटी घटिजी वेंदी, हिकिड़ो डेट घटिजी वेंदो, पर इहे वक़्ती सोल्यूशन्स आहिनि, इहे को सोल्यूशन थोरी आहे। सोल्यूशन त न आहे। पोइ एग्ज़ैक्टली पोइ पॉसिबल आहे इहो, माना अगरि जे चइजे त $100 बिलियन मिलिया या $100 बिलियन कर्ज़ु लही वियो न, $100 बिलियन जो कर्ज़ु लही वञे त बि असां लाइ वरी कमाल थी वेंदो, छाकाणि त असांजी डेट सर्विसिंग ते मतिलबु व्याज जी कर्ज़ु ॾियण ते केतिरा डॉलर वञनि था, उहो कोन थींदो, कोन थींदो। साल जो आहे, 75 बिलियन त साल जो त तक़रीबन। उहो यानी 130 110 अलाए 120 अरब डॉलर, उहो असांखे ईअं थोरी को पैसा ॾींदो त तव्हां वञी कर्ज़ु लाहियो पंहिंजो। जी हा, उहो असांखे कॉलर सां गॾु मीर एजाज़ टालपुर टंड ॾियां पवंदो आहे। जी टालपुर साहब, छा चवणु चाहींदा? तव्हांखे काज़ी साहब खे सलाम हुजे। काज़ी साहब, अॼु काज़ी फ़ाइदे सां खैरनि जो कोर्ट में विया ऐं तब्दीली बि महसूसु थी, हिकिड़ो इहो लाइव सॼो ॾेखारणु प्रोग्राम फुल कोर्ट बि पहिरियों दफ़ा थियो आहे केतिरनि सालनि खां पोइ,
पर ॿार तमामु वॾा आहिनि छा काई साहिब इहे ॿार खणी सघंदो इलेक्शन टाइम ते कराइण आहे या हीअ जेके झल झला लॻी पई आहे को छुटे ई कोन थो हिकिड़ो केस ख़तमु थिए थो ज़मानत थिए थी ॿिए में काबू आहे कई मसइला आहिनि छा उहो इन खां नफ़्ज़ आज़मा थी सघंदो इज़त सां पंहिंजो टेन्योर पूरो करे सघंदो इहो सुवाल हो ठीकु साईं ॿी सां इन ते केर बि कीअं थो चई सघे छा थींदो फ़ाइज़ ईसा साहिबु ज़ाहिर आहे जीअं हुननि जी गुफ़्तगू मां लॻे थो त हू बाय द बुक हलणु चाहिनि था किताब कीअं थी चए कानून कीअं थो चए हुन खां अॻियां न वञिजे हुन खां पोयां न वञिजे मतिलबु हिन टाइप जी आहे सो साम्हूं मामलात ईंदा त ख़बर पवंदी त काज़ी फ़ाइज़ ईसा साहिबु साॻियो सोच रखे थो जंहिं मिलिट्री कोर्ट्स में डिसेंटिंग नोट ॾिनो जे मिलिट्री कोर्ट्स लाइ डिसेंडिंग नोट ॾिनो जे फैज़ाबाद जे धरणे लाइ उहो यस वॾो मशहूरु ज़माने या मिसिंग पर्सन्स ते जेको ॻाल्हियूं कंदो हाणे ॾिसो चीफ जस्टिस थियण खां पोइ साईं जन जेके आहिनि ऐं पाण बि काफ़ी तकलीफ़ ॾिठूं जेके हुननि जे मथां रेफरेंसिस ऐं इन ई अलवी साहिबु मोकिलिया उन हल्फ़ खणाइनि पिया सो ॾिसूं हाणे आउं हुते छा थो चई सघां चैलेंजिस त डेफिनेटली आहिनि पर हीअ चैलेंजिस तव्हांखे तॾहिं फील थींदा आहिनि जॾहिं तव्हां को पंहिंजा एजेंडा हलाए रहिया हुजो था अगरि हू मेरिट ते शयूं ग़लति आहिनि त ग़लति आहिनि पर साईं पंहिंजे पाण खे सियासी मामलनि खां शायदि थोरो हटाए रखणु चाहींदा पर ॻाल्हि इहा आहे त 90 ॾींहंनि में चूंडूं थियणु न थियणु सियासी मामिलो त न आहे त आइनी मामिलो आहे ऐं जेको सुप्रीम कोर्ट जी ऑर्डर आहे पंजाब ऐं केपी लाइ उन में भले को बंदयाल साहिब जो ज़ाती फ़ैसिलो त कोन हो सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो त उन जी कंटेम्प्ट जेका आहे तौहीन त सुप्रीम कोर्ट जी थी जी हा लेकिन बहरहाल आउं बि साहिबु नथो हिन ॻाल्हि जो जवाबु ॾेई सघां छा कंदा न छा कंदा ऐं मूंखे ॾियण बि न खपे अहिड़ी पेशेनगोई करण बि न खपे ऐं पर ज़ाहिर आहे इहो त न आहे ख़बर त हू कंदा या न कंदा पर अगरि सियासी मामलनि खां बि दूरि रखनि था ऐं अगरि इहा ॻाल्हि बि जीअं तबसरा पंहिंजो अॼु हू कनि बि पिया त ज़ाहिर आहे हिकिड़े जज मैटर न कंदो आहे माना ॿियनि जजिस बि चयो 17 अनइलेक्टेड जजिस मैटर न कंदा आहिनि अवामी राय खे अगरि एॾी तक़वीत मिले थी त सुभाणे असेंबली अची चवे त जीअं चवे पई पहिरियां यार यासिर ही छा ॻाल्हि आहे ॾिसो अवामी राय ते 17 जजिस कीअं फ़ैसिलो कंदा एग्ज़ैक्टली यानी अवामी राय अगरि सुभाणे इहा बीहे त मुल्क में आइन ख़तमु करे बादशाहत निज़ाम आणे छॾिजे त जज साहिबान खे छा आइन ते हलणु खपे या अवामी राय ते हलणु खपे इहो त मूंखे माज़रत सां मोतबर जजिस आहिनि छा था ॻाल्हाइनि मतिलबु ॿिनि जजिस इहे रिमार्क्स न आहिनि मतिलबु इज़त एतिराम सां लेकिन ही लॉजिक छा थी त पोइ त ही तव्हां पॉपुलर फ़ैसिला कयो था न तव्हां कॉन्स्टिट्यूशनल फ़ैसिला त न आहिनि यार अवाम खे छा थो वणे बसि अवाम खे ई वणे थो ही फ़ैसिलो करे छॾियो पोइ आइन छुटो जी हा पार्लियामेंट फ़ैसिलो करे छॾियो भाई पार्लियामेंट सुभाणे चए त यार हिन जज खे सेशन जज ठाहे छॾियो सुप्रीम कोर्ट वारे खे सेशन जज खे जेको सुप्रीम कोर्ट जो जज ठाहे छॾियो त पोइ पार्लियामेंट ठाहे करे छॾियो त करे छॾियो छा इन लाइ त सुप्रीम एपेक्स कोर्ट हूंदी आहे जेका जेको आहे हिकिड़ो चेक रखंदी आहे त आइन खां हा त आइन में चेंज कयो अच्छा आइन में बि चेंज आइन जी रूह जे ख़िलाफ़ु नथा करे सघो एग्ज़ैक्टली जी हा हिन में तरमीम करे 73 जे आइन खे तव्हां तरमीम करे सदारती निज़ाम नथा आणे सघो तव्हांखे नओं आइन खपे पोइ सो इहा मतिलबु मूं त माठि करे जेतिरो ॿुधी सघियसि काफ़ी डिघी हीअ कहिड़ी गुफ़्तगू आहे त यार अवाम असीं 17 अणचूंडियल जज छा चूंडियल बि हूंदा आहिनि सो अणचूंडियल ई सॼी दुनिया में चूंडियल माण्हुनि जे ग़लति फ़ैसिलनि खे रद्द कंदा आहिनि जी हा जुडिशियस माइंड अप्लाई कंदा आहिनि पंहिंजे अदलिया सो ही छा आहे अणचूंडियल जज छा थींदो आहे जज चूंडियल बि हूंदा आहिनि छा ऐं अणचूंडियल खे ई फ़ैसिलो करिणो आहे यस जी हा जी अवामी राय ते हलणो आहे त पोइ बसि पोइ छा करे सभु सियासतदान ठीकु आहे साहब वरी महिरबानी साहब नाज़रीन अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो वरी ईंदड़ प्रोग्राम में धन्यवाद